डहरकी पीपल्स पार्टी शहीद भुट्टो अॻवान काशिफ़ बाग़ी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शाह अली ख़ान लाशारी जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। कारकुन मुर्तज़ा चौक खां रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि मां गश्त कंदे मेन चौक ते पहुची मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरे खे पीपीए शहीद भुट्टो अॻवान शाह अली ख़ान लाशारी, मुर्तज़ा लिगारी, ज़रक़ गुलाटो, अली हसन लाशारी, शकील लिगारी, ज़ुल्फ़िकार गबूल, वक़ार लिगारी, सादिक़ लाशारी ख़िताब कंदे चयो त 2 हफ़्ता गुज़रण बावजूद हैदराबाद पुलिस पीपी शहीद भुट्टो अॻवान काशिफ़ बाग़ी जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न कयो आहे, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़ाहमत कयूं था। अॻवाननि वधीक चयो त काशिफ़ बाग़ी शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जो बहादुर साथी हो, जंहिंखे बेगुनाह शहीद कयो वियो आहे। हिननि आईजी सिंध डीआईजी हैदराबाद खां मुतालबो कयो त फौरन शहीद काशिफ़ बाग़ी जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त सॼी सिंध में तहरीक हलाई वेंदी। चंद ॾींहं पहिरियों जेको त शहीद भुट्टो अॻवान जेको हुयो काशिफ़ बाग़ी खे बेदर्दी सां पंहिंजी घर अंदरि फ्लैट में क़तल कयो वियो आहे। असीं उन जी परतोड़ मज़म्मत कयूं था। असां इन सिंध हुकूमत मुराद अली शाह खे चिता ॾियूं था ऐं एसएसपी हैदराबाद खे ॿुधाइणु चाहियूं था त काशिफ़ बाग़ी जे क़ातिलनि खे वही करे जेको बिल्डर आहे उन खे गिरफ़्तार कयो, न त ॿी सूरत में असां रस्ता बि जाम कंदासीं ऐं रोडनि ते बि ईंदासीं।